सांगड़ में सावणीअ जी बरसात तबाही मचाए छॾी। बरसात खां अॻु इंतिज़ामिया जे मीटिंगनि पिणु असर न ॾेखारियो। बरसात ज़िले इंतिज़ामिया ऐं बल्दिया जी पत वाइखी करे छॾी। इंतिज़ामिया जी नाहेली सबबि शहर अक्सर रोडनि ऐं कॉलोनियुनि में पाणी भीजी वियो आहे। गुज़िरियल राति सांगड़ शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात थी। तेज़ बरसात सबबि इलाइक़े में पोखियल फसलुनि खे पिणु शदीद नुक़सान जो ख़दशो पैदा थी वियो। नालनि जी खाटी न हुअण करे आबादगार शदीद परेशानीअ में मुब्तला थी विया आहिनि। बरसात सबबि हिकु पाणी वणनि जे फ़सुल खे नुक़सानु रसियो त वरी ॿिए पासे सांगड़ शहर जे अक्सर इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त मीरपुर ख़ासि रोड ते गोॾे जेॾो पाणी बीहण करे शहरनि जे अच वञ लाइ सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इंतिज़ामिया मीटिंगनि में सभु ठीकु हुजण जी दावा कई वई हुई। बरसात खां इंतिज़ामिया मुकमिल थियण जी पिणु ख़ातिरी कराई वई, पर हुन जे उबतड़ शहर में बरसात खे मुंहुं ॾियण लाइ का बि हिकमत अमली नज़र न आई। बल्दिया वारा पिणु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल पाणी ऐं गटरनि जे पाणी गंद किचिरो खणण लाइ पिणु के उपाउ न वरिता विया आहिनि। सांगड़ शहर जा अक्सर इलाइक़ा ॿोॾि जो मंज़र पेश करे रहिया आहिनि। अक्सर इलाइक़नि में बरसात ऐं गटरनि जो पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। इंतिज़ामिया जी नाहिली सबबि शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ॿिए पासे डिघी लोड शेडिंग जे करे पाणी जो पिणु बहरान पैदा थी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।